अॼोको ही कार्यक्रम सिंधी स्टार नाइट थी वियो। सिंधी जगत जा जेके बहितरीन कलाकार अॼु सभिनी खे हिकु हंधि हिकु स्टेज ते त भा महेश चंद्र ही गॾु करे सघे थो, छो जो उन्हनि जो आवाज़ ई अहिड़ो आहे। उन्हनि जो हा मूंखां पुछऊं त भा जनवरी जे पहिरें वीक में किथे आई, मूं सभु डेट्स ॿुधाईमान। चई पोइ 3rd ख़ाली थी, मूं चयो हा। चई दादा जो जन्मोत्सव था मल्हायूं, चङा साल थिया आहिनि तोखे दादा जे हिन मेले में आए, हिन पर अच। चयो ओके। सो त अॼु कल्ह त रायपुर में कार्यक्रम हो, अॼु हिते हिकु कलाकार खे ऐं महान कलाकार खे मां त छा सिंधी जगत जो को बि कलाकार ज़रूर थी सघंदो, पर मास्तर साहब न थी सघंदो। उहो हिकिड़ो ई थियो, वन पीस। अॼु उनखे मां श्रद्धा सुमन अर्पित कयां थो हिन स्टेज जे जेको आहे सो माध्यम सां। बाक़ी त दोस्तों कलाकार आहियूं, चाहे नंढे में नंढो बि हूंदो त कलाकार आहे न। हर कंहिं गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, कंहिंजे लाइ वाङण वाई, कंहिंजे लाइ बादी। पर मूं इहो नोट कयो आहे त सिंधी समाज में हर कंहिं कलाकार खे हिकु जॻह मिली आहे ऐं उहा तव्हां जहिड़नि ई सुहिणनि सिंधियुनि ॾिनी आहे। अॼु मास्तर साहब हुजनि हा त 108 साल जा, ऐं मां सम्झां थो त उन में शायदि 10-12 साल जा हुआ मास्तर साहब, तॾहिं खां वठी ॻाइणु चालू कयो हो। हुननि पंहिंजे राग सां हुआ ई संगीत आचार्य। हा, सिंधियुनि में जेकॾहिं संगीत आचार्य जी उपाधि मिली हुजे त उहा मास्तर साहब खे मिली हुई। त दोस्तों गीत तव्हां खोड़ ॿुधा, हाणे अचो त मां बि पंहिंजी औकात ते अची वञा। अगरि हिकिड़ी जोड़ी आई, चई भई परमानंद उहो ई जेको घरवारी खां डिॼंदो आहे, रुगो मां न सॼी दुनिया डिॼंदी आहे। मायुनि सां केरु पुॼी सघियो आहे त? हा, कहिड़ो ई मर्द हुजे, मराठो हुजे, पर मराठा ई घर जे ॿाहिरि, घर में घिड़े ॼण गाबे वांगुरु घिड़े। हा, गाबो थी अचे त ठीकु आहे, मंज़ूर आहे। मां पाण गाबो आहियां, ॿियनि जी छा ॻाल्हि कयां। मूंसां गॾु हिकिड़ो ढोलक वारो कलाकार हलंदो आहे, ॾाढो सुठो सुठो वॼाईंदो आहे, रवि। देश विदेशनि में मूंसां चङनि देशनि में थी आया। अहिड़ी ढोलक वॼाईंदो आहे जो माना भई 500 माण्हू हाल में वेठा हुजनि कुर्सियुनि ते, त कुर्सियूं छॾे करे ऐं नचणु शुरू कनि। उहा हुनजी कलाकारी आहे। हिकु दफ़ो उहो प्रोग्राम में वठी वियोमांसि मां, प्रोग्राम में मौज अची वई, मूं बाजो खोलियो, उन ढोलक खोली, पब्लिक सॼी उथी नचण लगी। आप खुश थी वियुसि, मुझे वाह रवि बहुत अच्छी बजा रहे बेटा, बहुत अच्छी, बहुत मज़ा आ गया। वो चरी जी चाक ते वेरा वेर वध सारा जो कई मास त डाको लही पियुसि। बस पोइ त धम धमाटो धम धमाटो धम, अरे करी, अरे वाह वाह वाह। ओचितो नज़र पई ढोलक जे ॿिन्ही पुड़नि ते, ॾिसां त ॿिनि मायुनि जा फोटू चंबड़िया पिया आहिनि। मुचो बेड़ी तरई, ही कहिड़ी हीरोइन जा फोटू चंबड़ाया अथई। हाँ, माण्हू छा चवंदा भई परमानंद प्यासीअ जे पार्टीअ जो माण्हू कलाकार ऐं ढोलक ते, हीअ तुंहिंजी रोज़ी रोटी आहे। जॾा इन ते के देवी देवता जो फोटू चंबड़ाए, ही कहिड़ी हीरोइन जो फोटू चंबड़ायो अथई। चई न भाऊ ये के हीरोइन जा फोटू कोन आहिनि। हे मुंहिंजो
हिन पासे त मूंखे ॾिसण में पई अचे ललिता पवार, ॿिए पासे कहिड़ी हीरोइन आहे। जीअं त आहे के हीरोइन जा फोटू कोन आहिनि, मुंहिंजो ॿियो कंहिंजा आहिनि। चीन मां हिकु पासे त आहे मुंहिंजे ससु जो फोटो, ऐं ॿिए पासे वरी आहे मुंहिंजे जोए जो फोटो। अरे मुंहिंजो कंध भॻा एॾियूं वणनि ई थियूं, हा जो फोटुनि खे चंपड़ाए वरी प्रोग्रामनि में एॾो पिनाइनि। चीन भाऊ वणनि त निभागियूं मूंखे बि कोन थियूं। रे पोइ चंपड़ायो छो अथई? हे छाहे जो अदा मां घर में त इन्हनि सां मां गई कोन थो पुॼी सघां। पोइ ॿाहिरि निकिरी इन जे फोटुनि सां ई मोर कुट करे मिड़ई पंहिंजो हाउ ठारींदो आहियां। हर को मर्द सड़ियो वेठो आहे। अच्छा वरी ॿी ॻाल्हि, इन्हनि खां सवाइ सरे बि त कोन थी न कहिड़ी धूड़ पायूं। अॼु मां केसवाणी साहिब जे घर लथोसि, पर छा इन्हनि में प्यार आहे? पर पोइ मूं अंदाज़ो लॻायो त हीउ प्यार छो आहे। हूअ जीअं चए तीअं हू हा हा ठीकु आहे न, ओके हा हा ठीकु आहे न, ओके। इन में मर्द जी मजबूरी कोन्हे। हुनखे हेर मायूं आहिनि न, अचनि थियूं नयूं नयूं डिज़ाइनूं खणी, हा शादी करे अचनि न, पोइ बुर्श ते पेस्ट बि पाण रखी ॾींदियूं, भई हिन बुर्श सां ॾंद साफ़ कजई। हा वॻो बि जेका उहो टंगे ॾे उहो पाइणो आहे। हिकु हिकु जेको आहे सो डिज़ाइन में पंहिंजीअ में तयारु करे वरी पछाड़ी चवंदी हेॾा तव्हां अॻे जहिड़ा किथे रहिया आहियो। पुछीस जिन न तो मूंखे अॻे जहिड़ो रहण किथे ॾिनो आहे। तव्हां रुगो अधु कलाकु लेट थियो घर अचण में, तव्हांजो टाइम हुजे राति जो 10 बजे घर पहुचण जो दुकान तां, रुगो तव्हां 10:30 कयो, अधु कलाकु रुगो लेट कयो न। 30 मिंटे में ही मोबाइल कोन अथव, ही मर्दनि जो मंगल सूत्र अथव। हा तव्हां घर भुलिजी वञो, मथां उछले भणंदव कर्मनि में, एॾा ही त खणी वञे छो जो ख़बर अथसि इहो ई त मुंहिंजो जासूस आहे। इन मां ई त ख़बर पवंदी त सरगी आहे किथे। अधु कलाकु रुगो 30 मिंट रुगो लेट कयो त उन्हनि 30 मिंटनि में 30 फोन ईंदव, ऐं 30 ई फोननि में एक ही भाव की दुकान। हेॾा किथे आयो? हिकु जिन मसणनि में विया छा? जया दुकान ते आहियां, ओचितो हिकिड़ो ग्राहक अची वियो आहे त हुनखे ॿरो ॾेई पोइ अचां न। पाण भले अधु कलाकु चई 4 कलाक लॻाए अचे, चवंदी बसि रुगो भिरूं थी भञाइण वञा। नथो पुॼी सघिजे अदा। घर अचे त धणी न सुञाणे। अरे पगड़ियुनि ते वञिणो आहे, उन लाइ बि ब्यूटी पार्लर त वेंदी। हा पगड़ियुनि ते जया को पार्टीअ में कोन्हे वञिणो, हिकिड़ी पगड़ियुनि ते ई वञिणो। चई वियो सां मुंहिंजो जया मां शाम 6:30 बजे अचां थो, 5 बजे पगड़ियुनि ते पहुचणो आहे। चई ठीकु आहे। अचां घर त जया न ठहे। ॿारनि खां पुछो पुटु मम्मी जी मां त पार्लर मुंहिंजो लॻाईसि फोन, टाइम थी वियो आहे। चई फोन ई मूंखे ॾेई वई आहे। नथो पुॼी सघिजे अदा, नथो पुॼी सघिजे। ऐं उन में बि आई 7:45 बजे जेॾी महिल मुंहिंजियूं बि पगड़ियूं थी वियूं, आई डोरबेल वॼाई, मूं दर खोलियो, मूं त सुञातो ई कोन। मुंहिंजो माफ़ करो माता जी, जी माणे जी माता जी। हाँ सुञाणासि कीअं? चंटी उन ॾींहुं को झिंट बि लाराए आई, ऐं झिंट लाराए वरी मथे में 100 खनि गोल गोल कारा ई कारा बकल ई बकल, बकल ई बकल, ॼण जीअरो जिन थी आई। मां सुञाणासि कीअं? मुंहिंजो जया पक ई पक 2-250 त ख़र्चा ईंदी। चई सुञा सुञा। हे 2500 ॾेई आई आहियां, ही बकल विझाइणी, वरी 15 ॾींहंनि खां पोइ हेयर स्टाइल ठहंदी त ही बकल निकिरंदा 2500, उन ॾींहुं ॿिया ॾींदसि। मुंहिंजो 5000 चवंदी मूं सॼी उमिरि में ॾाढी वारनि ते कोन ख़र्चा आहिनि, तूं त मूंखे फ़क़ीर करे छॾींदी। चई तूं होए फ़क़ीर जाए ॼम, सुञा तो वटि हो छाड़े। मां आई आहियां उन खां पोइ त भाॻ खुलियो अथई।
मुझो नालो खणी 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 ऐं जेको आहे सो माण्हुनि खे रिझाई थो। हाँ तॾहिं ता घुराईंदे हिकिड़े प्रोग्राम में रुगो मुंहिंजो नालो त न खण, भूख हणी भाग भञी विझनि। नथो पुॼी सघिजे। जवाब त हिते बूथ ते पियो अथसि, ॼण रुगो खांगारो उछलणो अथसि। हिकु दफ़ो मां 2 ॾींहं लेट थी वियुसि। प्रोग्राम हो मुंहिंजो, हीउ चेटीचंड जेको वियो 1 अप्रैल ते चेटीचंड हो, त मुंहिंजा चेटीचंड जा 12-13 प्रोग्राम हुआ, त उहो 23 मार्च खां 13 अप्रैल ताईं, 13 अप्रैल जो मुंहिंजो आख़िरी प्रोग्राम हो चेन्नई में। उते कोयम्बटूर वारा बि आया, त उन्हनि चयो भाऊ हिते आया आहियो, सुभाणे छॾे परीहं असां वटि प्रोग्राम कयो। मूं चयो हाणे आयो आहियां त पोइ ॿुहारो ॾेई वञा न, पोइ कटे न्याणी जो भाग टिकी पियुसि। प्रोग्राम कयो, प्रोग्राम तां जीअं मोटियुसि, हूअं न त 20 खनि रस्ते ते फ़ोन कंदी आहे, हेॾा किथे पहुता, हेॾा फ्लाइट पकड़ेव। उन ॾींहुं हराम जो हिकिड़ो चंडी को फ़ोन करे, खोखी त मूंखे बि भई, त मोचड़ा पुसिया पिया थी। घर जो वञा, दर खुड़कायो, माईअ दर त खोलियो, पर शिकिल ॾिसोसि ॼण पारू थो वाङण। हा बसि दर खोले, ॼण को दर ते को फ़क़ीर आयो हुजे, माफ़ करो बाबा। मां बि गिड़ी वियुसि अंदरि, वञी सामान रखियो, वेठो सोफ़ा ते। हीअ बि हली वई रंधिणे में। 2 मिंटे खां पोइ पाणीअ जो गिलास ऐं बिस्किटनि जी प्लेट रखी वई। वरी 5 मिंट थिया, चांहि जो कोप रखी वई, पर रखी ईअं पई वञे ॼण फ़क़ीर खे फुल्को पई ॾेई वञे। आंटा मुंहिंजा घणेई सड़नि, पर छा कयां, ख़बर पइजी वई त हीअ राणी सड़ी वेठी आहे, हाणे हिनखे राज़ी कीअं कयां। हाणे उहा आइडिया पियो ठाहियां। मां वञासि रंधिणे में, ढिड़िंग ईअं निकिरियो वञे ॼण को रावण को अपहरण करणु आयो हुजेसि। अदां पोइ नेठि सनानु पाणी करे वेठुसि, रोटी थाली पाए कर्मनि में रखी वई। गीसे न, ॻाल्हाए न इन करे। ऐं तव्हां सां बि ईअं थियो हूंदो ज़िंदगीअ में, रुगो अधु कलाकु माई न ॻाल्हायो न, आंध मांध थी वेंदी आहे। मां त 2-3 फ़ोननि में पियो ॾिसंदो आहियां, भई मतां ईअं त कोन्हे माई फ़ोन कयो हुजे मूं न खयो हुजे। मिस कॉल न आहे, मिस कॉल बि उनजो ॼण मौत आहे। सुख अदा राति जो रोटी खाई करे मां त लही वियुसि हेठि, मोबाइल तां हिकिड़ो फ़ोन लॻायो वॾे भाउ खे जयपुर। मुंहिंजो भाउ हीअ जया सड़ी वेठी आहे, मां छा कयांसि, का आइडिया ॾे। चई मां छा कयां, लोड़। मुंहिंजो लोड़ियां त पियो, पर भाउ तोखे फ़ोन कयो आहे, वॾो भाउ ई राति जो 12 बजे, का सलाह ॾे न। चई मां छा सलाह ॾींदुसि भाई इन में, मुंहिंजो तो मूंखां 6 साल वधीक लोड़ियो आहे, इन करे कान का आइडिया निकिरंदई, ॿुधाए भाउ। चई रोटी, मुंहिंजो रोटी त खाराए पई। चई बसि पोइ सम्झ इहा ठही पवंदई। मुंहिंजो कीअं? चई सुबुह जो नाश्ते ते कुझु बि खाराईंदई, तूं रुगो उन शइ जी साराह कजां। हा मायुनि खे साराह वणंदी आहे, इहा मूंखे बि ख़बर आहे। हा हिकु दफ़ो रुगो वञूं पिया की पार्टीअ में, 20 मिंट ताईं मां ॿाहिरि कार कढी बीठो आहियां, झाती राणी अचे, झाती राणी अचे। 20 मिंट खां पोइ आई, विड़ी त न सघांसि, न त ओॾी महिल लही वञे, तव्हां ई थी अचो। अची वेठी कार में, उनमां आरसीअ मां शिकिल ॾिठीमांसि, भई माई मूड में आहे। मुंहिंजो अञा मूड में आणियासीं। मुंहिंजो जया अॼु सचमुच एॾी मस्तु साड़ी पाती अथई, मूंखे त पंहिंजी शादीअ जो ॾींहुं यादि अची पियो आहे। चई हा, मुंहिंजो हा। ओॾी महिल ई लही वई कार मां, वरी दर बर खोले आईने जे अॻियां केॾी महिल पल्लू हीअं करे ॾिसे, भई हिनखे इहा साड़ी किथां वणी। वरी केॾी महिल तव्हां गुजरातियुनि वांगुरु पुठियां पल्लू हीअं करे। 20 मिंट ॿिया लॻाए छॾी, पर कुझु ई न सघियुसि। इहा मूंखे ख़बर आहे त मायुनि खे साराह वणंदी आहे। अदा सुख सुबुह थियो, नाश्ते ते वेठुसि, माई वीचारी खणी आई 2 कोकियूं। हा कोकियूं में बसर, सावा मिर्च, कारा मिर्च पियल, अहिड़ियूं भुरटड़ियूं पिंक कलर जूं, सुपक, अलाह रख चप ते सिधी दुन ते, अहिड़ियूं मस्तु जेको आहे सो कोकियूं। वरी हेॾो सारो गिलास खीर जो, उन में मथां पिस्ता बादामियूं, वरी केसर बेसर पियल, हेॾो सारो गिलास, भई गॾो पे गॾो मरी पए। उहो बि अॻियां छॾे वई। मां त भञी टुकरी कोकीअ जी विधी वात में, ऐं ढुक खीर जो भरे मूं त अॼु त मूंखे साराह ई करणी न। मुंहिंजो वाह जया, छा त कोकियूं ठाहियूं अथई। हराम जो को असरु थिएसि, उहा रंधिणे में ई पई हुई।
ॿियो टुकुर वरी सारा, टियों टुकुर वरी सारा, पर को असर न। मुंहिंजी नज़र रंधिणे जे गेट ते, भई केॾी महिल इहा नांगण ॿिर मां निकिरंदी। सॼी कोकी पूरी थी वई, ॿी कोकी अधु कोकी पूरी थी वई। मुंहिंजो हाणे परमानंद पक ई पक मोचड़ा पुसिया पिया थिए। हा, अञा ताईं जो माई निकिरे कोन थी। पोइ वरी मूंखे ख़बर आहे मायुनि खे पेका बि ॾाढा वणंदा आहिनि। हा, मां त सभिनी हंधि आगाह कंदो आहियां मर्दनि खे, तव्हां पंहिंजी घरवारी खे 4 ॾींहं रोटी न ॾिजो, कोन पुछंदव, छो त उहा न्याणी के ख़ानदानी घर जी धीउ आहे, के ख़ानदानी घर जी नुंहुं आहे यार। हा, जेकॾहिं भले पुॼेव त तव्हां उनखे 4 ॾींहं 4 गारियूं ॾिजोसि रोज़ ॻणे करे, पर वरी बि कॾहिं कोन पुछंदव, छो जो उहा न्याणी के ख़ानदानी घर जी धीउ हूंदी आहे, के ख़ानदानी घर जी नुंहुं हूंदी आहे। जे पुॼेव त 4 चंबा बि हणी छॾिजोसि यार, पर कॾहिं उहा न्याणी बूथ मां जेको आहे सो वात मां उहा बाफ़ ॿाहिरि कोन कढंदी, छो जो उहा न्याणी के ख़ानदानी घर जी धीउ आहे, के ख़ानदानी घर जी नुंहुं आहे। पर चैलेंज जी ॻाल्हि इहा अथव सभिनी खे त कॾहिं बि पंहिंजे घरवारी जे साम्हूं रुॻो हुनजा पेका न कढिजो। हा, न त ख़बर पइजी वेंदो उहो कहिड़नि ख़ानदाननि जी धीउ आहे। मूं त लोड़ियो आहे न 35 साल, गुड़ जी ख़बर ॻोथरीअ खे। अदा हाणे आख़िरी टुकड़ो विधो वात में। मूं चयो जया सच ॿुधाए, सच ॿुधाए, कोकियुनि जी रेसिपी तुंहिंजे मम्मीअ खां पुछी हुई न? मुंहिंजो मन निकिरे ॿाहिरि, तॾहिं बि कोन निकिती। हाणे आख़िरी टुकुर विझी वात में। मुंहिंजो जया अॼु कुझु बि चओ, कोकियूं अहिड़ियूं भलियूं ठाहियूं अथई जो बसि मुंहिंजी सद थी आहे त जिन हथनि सां इहे कोकियूं ठहियूं आहिनि, मां उन्हनि हथनि खे जया अॼु चुमण थो चाहियां। ईअं चयमि त ढिड़िंग गिच कढी ॿाहिरि अची रंधिणे जे गेट ते बीठी, थोरो मुस्कुराई। मुंहिंजो बसि ठाकुर ठही वियो। एॾी ख़ुशी थी ॼण बुढ़ापे में पुटु ॼणे हुजे। भई सच बच वरी मुंहिंजे पासे में अची बीठी, चई हेॾा हेॾा तव्हां मुंहिंजा हीअ हथ था चुमणु चाहियो? मूं चयो हा जया। चई ही हथ था चुमणु चाहियो? मूं चयो हा जया। चई भरे जो हिकिड़ो चंपो हुई भाई भॻवान जो कसम विछाइजी वियुसि मां त फरास वांगे सोफ़े तां पट में, 2 हथ ईअं चेल्ह ते ॾेई पुछेड़े गुॾीअ जा मूड़े तोखे छा छा न ठाहे खारायो आहे? हा, जेके पेकनि मां 500 खनि आइटमूं मां सिखी आई हुअसि, मां हिकु हिकु तोखे ठाहे खाराई। अड़े खाराई की न? हा जया। चई पोइ वाहिड़ीअ जा ॿियो त ठहियो, जेको न ॼाणंदी हुअसि उहो वरी पाड़े वारनि जो रत पी पी उन्हनि खां सिखियसि, उहे बि मूं तोखे 800 खनि आइटमूं ठाहे खारायो। अड़े खारायो की न? हा जया। चई पोइ बूसा टियल अॻु में अड़े कॾहिं 34 सालनि में कॾहिं को 2 भुणका के मुंहिंजे सारा जा हिन बूथ मां ॿाहिरि कढियाई। हा, अॼु रुगो पाड़े वारी 2 कोकियूं ॾेई वई आहे। मूंखे कहिड़ी ख़बर हुयो बुखार पाड़े मां निकिरी अची पहुतो आहे। नथो पुॼी सघिजे दा, नथो पुॼी सघिजे। मां त चवां थो गाबे थियण में मज़ो आहे। मां त मूंखे यादि आहे शादी कई, उन खां पोइ 3.5 महीना खनि थिया, उन खां पोइ मां गाबो थी वियुसि। ॿियनि जी ख़बर कोन्हे। 3.5 महीना खनि थिया शादीअ खे। गाबो कीअं थियुसि? नई नई शादी करे आयसि। हाणे त मां पंहिंजी न्याणी परणाई आहे त मूंखे अंदाज़ो आहे त न्याणियूं केॾियूं मिठियूं थींदियूं आहिनि। न्याणी जॾहिं असीं परणाए मोकिलींदा आहियूं त असांजी दिलि में इहा हिकिड़ी भावना हूंदी आहे त हिकु दफ़ो न्याणी खे झट में घुराए वठूं। घुराइण जो मतिलबु इहो ई हूंदो आहे भई न्याणी खां हाल अहिवाल वठूं, पुट तूं ख़ुशि त आहीं न मुंहिंजी बचड़ी? त मुंहिंजी ससु, हाणे उन ज़माने में मोबाइल त ॼावा बि कोन हुआ 35 साल अॻु में। लैंडलाइन तमामु घटि घरनि में हूंदा। असीं त हूअं ई 7 पीढ़िया सुञा, असांजे त पाड़े में बि कोन हो लैंडलाइन। पोइ 2.5 आने लिफ़ाफ़ो मिलंदो, इनलाइन लेटर। पोइ मुंहिंजी ससु वीचारी रोज़ु हिकिड़ो इनलाइन लेटर लिखंदी धीउ खे। लिखंदी छा हुई तव्हां बि ॿुधंदा, तव्हांजा बि वखा सड़ी वेंदव। हा हा, मुंहिंजी बचड़ी, मुंहिंजी मिठड़ी, मुंहिंजी सदाजड़ी, मुंहिंजी साईं ॾिनी, मुंहिंजी हेड़ी होड़ी, मुंहिंजी बकरी, मुंहिंजी जयाड़ी, मुंहिंजा पुट, मुंहिंजी बचड़ी, मूंखे तूं कल्ह ॾाढो यादि आई आहे, एॾो रुनी आहियां तोखे यादि करे जो सॼो टुवाल ई पुसी वियो। अहिड़ियूं ॻाल्हियूं
ऐं ख़बर अथई तुंहिंजी यादि छो आई, छो जो कल्ह मूं दाल पे रधी, अॻ में जॾहिं दाल रधींदी हुअसि तॾहिं सदाईं थूम तूं छिले ॾींदी हुई। बुछड़े बुण जी टके जी थूम छिलाइण लाइ 2.5 आने जो लिफ़ाफ़ो विञायो अथई, पर नथो पुॼी सघिजे। वरी हर चिठीअ जे आख़िरीअ में 3 लाइनूं परचाणी जूं मूंखे बि लिखंदी, मूंखे लिखंदी मुंहिंजा लाल, मुंहिंजा गुल, मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा साईं ॾिना, मुंहिंजा सदोरा, मुंहिंजा शेरा बिल्ला, मुंहिंजा नाठियड़ा, मुंहिंजा बचड़ा, मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी। वरी रोज़ साॻी परचाणी, मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी, मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी। हिकिड़े ॾींहुं त मां बि लिखियोमांसि, मुंहिंजो रोज़ पई लिखी त मूं तोखे लखनि जी धीअ कढी ॾिनी, लखनि जी धीअ कढी ॾिनी, हाणे 50,000 में वापसि खपंदई। सस खे त ॾंदड़ पइजी आहे, चई नाठी आहे कासाई आहे, हे मूंसां हीअं पियो ॻाल्हाए, हुन वीचारी मुंहिंजी ॿकरीअ जो कहिड़ो हाल कंदो हूंदो। ऐं माई न कॾहिं का टेंशन में अचे सिधी वेंदी दरबार में, भाई साहब को वचन कढ। हाणे वचन कढंदो छा थींदो, या वेंदी महाराज वटि, महाराज छठियूं त तो मिलायूं, तॾहिं त चयो हुई छोकिरी ॾांहुं न लहणे, ही त ॿाना बि कोन थी लहणे। इहा चई माई तुंहिंजे छोकिरीअ सां मिलाई छठी को, तोसां कोन मिलाई हुयमि। हाणे महाराज को ॾसु ॾे। महाराज जेको ॾसु ॾिनो मुंहिंजे ससु खे, मुंहिंजे ससु वरी उहो ॾसु लिखी मोकिलियो जया खे, जया खे वरी उहो ॾसु लॻो। तव्हां ध्यानु सां ॿुधिजो, मतां कंहिंखे कमु अची वञे। ॾसु छा हो, भई 40 ॾींहंनि ताईं तुंहिंजे धीअ खे चइजां त 40 ॾींहंनि ताईं जेको पहिरियों फुल्को तए मां कढे, ध्यानु ॾिजो, 40 ॾींहंनि ताईं जेको पहिरियों फुल्को तए मां कढे उहो ॻाढ़ी गांइ खे खाराए, ॻाढ़ी माना उहो ब्राउन कलर जी थींदी आहे न गांइ, उनखे। ऐं जेको आख़िरी फुल्को तए मां निकिरे उहो कारे कुते खे खाराए, ऐं जेके बाक़ी विच जा फुल्का हुजनि उहे वरी 2 ज़ाल मुड़ुस गॾिजी खाइनि। बसि 40 ॾींहंनि खां पोइ ठाकुर कंदो ठही वेंदा। जीअं चिठी आई ओॾी महिल ई तओ चाढ़ी, पहिरियों फुल्को कढियईं, कोसो ई कोसो तए मां खणी मुंहिंजे तिरीअ ते रखी, चई वञी ॻाढ़ी गांइ खे खाराइजे। वाट वठंदे बांभण फाथो, पियो लोढ़ियां, कॾहिं 15 मिंट में ॻाढ़ी गांइ लभे, कॾहिं 20 मिंट में, कॾहिं अधु कलाक में, हिकु दफ़ो त ॻोल्हे ॻोल्हे उस में रुली रुली मां ॻाढ़ो थी वियुसि, पर ॻाढ़ी गांइ न लभे। 2.25 कलाक थी विया। हाणे 2.25 कलाक खां पोइ कोन लथी त मूं चयो अॼु त जया खे तो ॻाढ़ी गांइ सम्झी वियो, फुल्को खारायांसि। कहिड़ी धूड़ पाइजे। वापसि पियो मोटां त रस्ते ते हिकिड़ो ढगो बीठो, ॻाढ़ो उहो बि। मूं चयो बसि आके साॻी आहे, सरनेम सेम आहे, ॾीस पाणे सेटिंग सां खाईंदा। मां त उन ढगे खे ई ॾेई फुल्को ओॾी भॻुसि, घर जो पहुतुसि, 2.5 कलाक थी विया। चईड़े पेनू फ़क़ीर किथे पियो पिनीड़े, हा दुकान पिणे वञी खोलींदो या सरग मां अची, हा 2.5 कलाक थिया अथई, गांइ खे फुल्को खाराइण वियो ऐं या सॼी गौशाला खे खाराइण में। मुंहिंजो जया ॻोल्ही मूं घणेई, पर अॼु त ख़बर अथई गांइ बि ॻाढ़ी बि कोन लधी। चई हा ॻाढ़ी गांइ कोन लथई? मुंहिंजो न। चई पोइ फुल्को पाण खाई वेंजा। मुंहिंजो गांइ जो फुल्को मां छो खाईंदुसि? चई हथनि में ई कोन अथई, वियो केॾां? मुंहिंजो जया ॻाल्हि ॿुध, वठी हाय घोड़ा मचाई ॼण को माइट मुआ हुजनिसि। मुंहिंजो जया तूं ॻाल्हि त ॿुध, ॻाल्हि। अड़े चई छा ॿुधां? हैफ़ आहे तुंहिंजे मर्दानगीअ खे। अड़े मुंहिंजो हैफ़, अड़े मुंहिंजो जया मां मूंखे उन गांइ जो रस्ते ते उनजो घोटु गॾिजी वियो, हा मां पार्सल उनखे ॾेई आहियां, पाणे सेटिंग सां खाईंदा न, उनमें छा आहे। पर अदा भनण जेके मचाई मूंखे त जेको आहे उन ॾींहुं 5,000 पाड़े वारे खे उधारा ॾिनमि। मूं चयो यार ॻाढ़ी गांइ तूं वठी अच, खीर वञी तूं पीजां, मूंखे रुगो रोज़ हिकिड़ो फुल्को खाराइण ॾिजां, छो जो अञा 31 ॾींहं ॿिया कढणा। कहिड़ी धूड़ पाइजे, नथो पुॼी सघिजे। हाँ जीअं तीअं करे, अच्छा इहो बि शुक्र जो अञा मूंखे कारो कुतो ॻोल्हण कोन वञिणो पवंदो आख़िरी फुल्के लाइ, छो जो मुंहिंजो सालो अञा टिकियो ई पियो। अॻे ज़माने में देखो त सालो माना लेंटू करे, जेको लेंटू ईंदो उनखे टिकाए छॾींदा 2-4 ॾींहं 5 ॾींहं 15 ॾींहं। ॾाढा सुख जीअं तीअं करे 40 ॾींहं पूरा थिया। जॾहिं 41 ॾींहुं आयो, 41 ॾींहं बि पहिरियों फुल्को त निकितो। अॼु त गांइ खे ॾियणो कोन हो, मूंखे पाए ॾिनई, चई ॾे बरो ऐं वञ दुकानु खोल। हाँ रोज़ नेम ॿधी छॾियईं, 10-15 ॾींहंनि ताईं जो न गांइ जा फुल्का खाराई मूंखे। चवंदा आहिनि जहिड़ो अन्न तहिड़ो मन। 15 ॾींहं खनि जो मूं गांइ जा फुल्का खाधा त गांइ त कोन थी सघियसि, पर उन ॾींहं खां ई गाबो थी वियो। अञा ताईं बि मुंहिंजे पीउ में ताक़त कोन्हे जो उन साम्हूं हिकिड़ो अखर को ॻाल्हाए सघां। पर आख़िरी फुल्को मायुनि खे वरी तव्हां ॾिठो हूंदो तरे खाइण जी आदत हूंदी आहे।
ॾिसंदी न भई देगड़ीअ में पासराटनि खां भाॼी चंपड़ी पई आहे, बसि पोइ फुल्को खणी ढिलिंग ईअं घुमोटो ॾींदी जीअं हुनखे मलणो ई न पएसि। बसि पोइ आख़िरी फुल्को रोज़ जया खाए। हिकिड़े ॾींहं जो फ़ोन कयोमांसि, मुंहिंजो जया कुतनि वरी कॾहिं फ़ोन वरिता, वरी कटे नई सही लॻाए, मुंहिंजो जया मां प्यासी। मूंखे सम्झ में अची वियो त अन्न जो असरु आहे, तदा नथो पुॼी सघिजे। पर ॿिए पासे इहो त तव्हां सिके जी हिकिड़ी साइड ॾिठी, सिके जी ॿी साइड बि थींदी आहे। दोस्तो जेकॾहिं इहे असांजे घर में न हुजनि, असीं ॻोल्हिया न लभूं, इहे न्याणियूं सभु कुझु त लुटाए अचनि थियूं। जेके ॾिसो माउ पीउ भाउर भेनरूं कुटुंब कबीलो, उहो घर, उहा घिटी, उहो शहर, उहा सिटी, सभु कुझु लुटाए करे चई ले में तेरे वास्ते सभु छोड़ के आ गई। पछाड़ीअ जेॾी महिल न्याणी खे एंट्री मिलंदी आहे साहुरनि में, एंट्री ॾियण खां पहिरीं उहो महाराज पहिरीं उन न्याणीअ जो नालो तक मटे छॾींदो आहे। अरे जेके नाले तक जूं कुर्बानियूं ॾीन उन खे ई न्याणी चइबो आहे यार, उन्हनि खे सलाम आहे। असां कलाकार आहियूं, कवि आहियूं, केॾी महिल का गीत लिखंदा आहियूं त हुन में हेठां पंहिंजो नालो ज़रूरु ॾींदा आहियूं, पर हीअ जेका पंहिंजे घरनि खे छॾे ॿियनि जे घर में अची ॾीया ॿारे, दोस्तो न्याणी उन जो ई नालो आहे, उन खे ॿ सलाम। असांजे वंश खे वधाइण लाइ, असांजो वंश वृद्धि खाए, उन लाइ सूर सही करे ऐं औलाद ॼणे पाण, पर नालो वरी पीउ जो ॾे। एॾी वॾी कुर्बानी यार, न्याणी उन जो ई नालो आहे। त ॿियो सिको इहो आहे, ऐं न्याणी एंट्री कंदी आहे न, नाला त मटिजी वेंदा आहिनि, पर ॿिए ॾींहं खां वठी ड्यूटी, माना बिल्कुलु ॼण डायरेक्ट पहिरें क्लास मां निकिती आहे ऐं ग्रेजुएट में जेको आहे सो हुनखे चांस मिलियो आहे। ॿिए ॾींहं खां वठी उहा ई न्याणी पेरे पवणु शुरू सिखी वेंदी आहे, न त माइटनि में कंहिं थोरी पेरे पियो आहे। ऐं मां त पेरे पवण जे ई ख़िलाफ़ु आहियां। असांजे घर में ख़ानदान में नूंहरुनि खां पेरे न पवायूं, छो जो हिकु पासे असीं चवंदा आहियूं त भई असां त पुटु ॾेई धीअ वरितीसीं, धीअ वरिती पोइ धीअ खां छो थी पेरे पवाई? ईमानदारी छा थी चए? पंहिंजे धीअ खां पेरे पवाईंदा आहियूं? न, पोइ हुन खां छो? इहो ज़ुल्म उन सां ई छो? माना ज़रूरु तव्हांजे दिलि में। ऐं वरी पीउ त नंढे हूंदे खां न्याणी जीअं सामाइजंदी आहे न, पीउ चवणु शुरू करे छॾींदो आहे, पुटु मुंहिंजी बचड़ी तूं त पराओ धन आई, मुंहिंजी अम्मा तूं पराओ धन आई, मुंहिंजी सदोरी तूं पराओ धन आई। पीउ चई चई उनखे पराओ धन, छो जो न्याणियूं पीउ जूं दादिलियूं थींदी अथव, पुटु माउ खे वणंदा अथव। पुटु माउ जा मिठा हूंदा आहिनि। पुटु भले कहिड़ो ई कारो रोड जहिड़ो हुजे, तए जी पुठ हुजे, ऊंधे कारी, ऊंधे में बेतरगो भले ॾंत ॾिसण में अचनि, सो बि जॾहिं कढे गोबा पिया वहनि छोरे जा, सॼी चढ़ी लिंबे छॾी हुजेसि, पर माउ रुगो पुट जे अख में ॻोढ़ो ॾिसे परियां ई रड़ियूं कंदी ईंदी आई, मां सदको वञा, मां घोरजी वञा, मुंहिंजो सोन जो टुकुर, मुंहिंजो रितिक। माई लॼे ई कोन थी अचनि, हे गोबर सो रितिक। पर उहो हुन माउ खां पुछियो त हुन जे लाइ रितिक बि कुझु ई कोन्हे। कहिड़ो ई कारो रोड जो हुजे, रोड हुजे न, पोइ माउ हुनखे जिन मां संभराईंदी आहे न, पोइ 8-10 कारा लींघा कढंदी अथसि। हिकिड़ो हितां वियो कन जे पुठियां, ॻिचीअ ते, छातीअ ते, पेट ते, पुठनि ते। इहा माउ अॻु में कारो रुड लॻो पियो आहे, तूं हुनखे छो थी एतिरा कारा लींघा कढी? ऐं पोइ चवंदी मुंहिंजे बच्चे खे कंहिंजी नज़र न लॻे। हाणे रुड खे नज़र लॻंदी? इहा पाण हिन जी न नज़र ॿियनि खे लॻे। पुट खे 100 रुपया खपंदा न, घुरंदो कोन, सिधो डायरेक्ट माणस जे पर्स में हथ विझी 100 रुपया कढी ॿाहिरि ख़र्चे ॿेड़ी ॿोड़े पहुची माणस वटि पहुचंदो, पहुची मम्मी खे ॿुधाईंदो, चवंदो मम्मी मम्मी मैंने न आपके पर्स में से 100 रुपये लेके खर्चा किया। वो माणस भूत हणंदसि, सुञा 500 खणी आ न, मां राति जो पाणे पिणे जी ॿेड़ी ॿोड़ियां। छो जो पुटु आहे। साॻी जॻह ते न्याणी वीचारी अहिड़ियूं सदोरियूं थींदी अथव, भले माउ वटि 5 करोड़ रुपया हुजनि, पर न्याणी खे 10 रुपया खपंदा त उहा पीउ जो इंतज़ारु कंदी।
रात थींदी मुंहिंजो पप्पा त ईंदो न। उहा राति जो इंतज़ारु कंदी, पर उनखे जेकॾहिं शाम जो ई का पेंसिल वठणी आहे, ॾिसंदी मम्मी मूड में आहे या न। पहिरीं त ॿ टे चकर ॾींदसि, पोइ अॻियां बीह करे तकड़ में जो चमाट वाहे छॾे, तकड़ में चई भॼी वेंदी, चवंदी मम्मी मम्मी आज न आप शाम को है ना हमको 10 रुपीज़ देना, हमको स्कूल ले जाने। छा कंदी है? रड़ेड़ी कंदी न छोरीअ जो हां खाई विझंदी। हितां ॾिठो आहे, गौर कयो अथव? पुटु 6.25 फुट, साॻियो पीउ, साॻी माउ, धीअ वरी 5.25 फुट। छो? ही सुसी थी वञनि वीचारियूं नियाणियूं माउ जे दड़कनि ते। न त ब्लड साॻियो, पीउ साॻियो, माउ साॻी, सभु कुझु उहो ई आहे। उन खां पोइ जेको आहे सो एतिरो फ़र्क़ु छो? त दोस्तो उन नियाणियुनि जो सन्मान कजो। तव्हांजे घर में घणेई चवंदा आहिनि भई मां त घर में बि शेर आहियां त घर जे ॿाहिरि बि शेर आहियां। ॿाहिरि बराबरि शेर थी, पर घर में न। वरी घर वञीसि ॾिस त मटर पियो छिलींदो आहे। अरे भाऊ उहो शेर केॾां वियो? चई आहियां त शेर घर में, पर हाणे घर में त ॾिसी त माता सवार आहे न शेर ते मथां। घर में रहो त नारायण थी रहिजो। सदाईं लक्ष्मी नारायण जे पेरनि में पई हूंदी आहे, उनजा चरण पई दॿाईंदी आहे। नारायण थी रहिजो, तव्हांजो घर नर्क न स्वर्ग थींदव। शेर थी रहंदा त अदा पोइ खटे नियाणी जो भाग। धन्यवाद, थैंक यू। तव्हां मूंखे ॿुधो उन लाइ महिरबानी।